बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी, जन्म 1882 ईस्वी, वफ़ात 1942 ईस्वी। हकीम फ़तह मोहम्मद सेवाणीअ जो जनम 1882 ईस्वीअ में सेवण शरीफ़ में हिक इल्मी ख़ानदान में थियो। संदसि वालिद जो नालो ख़लीफ़ो ग़ुलाम मोहिउद्दीन हो। इल्म जी तलाश में मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं सफ़र कयाईं। क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़ बि हो। हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी सिंध मदरसे कराचीअ में फ़ारसी ऐं अरबीअ जो उस्ताद पिणु रहियो। हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी हिकु ज़बरदस्त आलिम ऐं शाइर हो। शाइरीअ में सग़ीर तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो। उन खां अलावा हिकु नामवर सहाफ़ी पिणु हो। हू अख़बारी इदारनि तोड़े मज़मूननि में तर्जुमे, नज़म तोड़े नसर में सदाईं आसान ऐं मुहावरनि ते आधारियल सिंधी लिखंदो हो। संदसि ज़ुबान में सादगी, ख़्यालनि में शाइस्तगी ऐं रवानी आहे। पाण शुरूअ में अल-जामे ऐं पोइ इस्लाह नाले हफ़्तेवार अख़बारूं जारी कयाईं। संदसि किताबनि में हयातुन नबी, इख़्लाक़े मुहम्मदी, अबुल फ़ज़ल ऐं फ़ैज़ी, मीरनि जी साहिबी, बहारे इख़्लाक़, कमाल ऐं ज़वाल ऐं आफ़्ताबे अदब शामिल आहिनि। संदसि किताब कमाल ऐं ज़वाल में हुन क़ौमुनि जे कमाल ऐं ज़वाल जा सबब मुक़दमाए इब्ने ख़ुल्दून तां तर्जुमो करे लिखिया आहिनि। संदसि शख़्सियत ऐं इल्मी कारनामनि ते सिंध जी नामियारी तइलीमदान आपा शम्स अब्बासीअ PhD कई आहे, जंहिंजो मौज़ू हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी आहे। हकीम फ़तह मोहम्मद सेवाणीअ 1942 ईस्वीअ में वफ़ात कई। हीउ मज़मून इंटरमीडिएट जे सिंधी शागिर्दनि जे लाइ IT कॉलेज हाला पुराणा जे लेक्चरर हाजी अमानुल्लाह सदर साहब जिन जे सहकार सां आख़ून मोहम्मद अब्बास हालाई जे आवाज़ में रिकॉर्ड कयो वियो आहे। पहिरियां ई सम्झणु घुरिजे त ॿोली छा आहे। ॿोली चइबो आहे अहिड़नि तलफ़ुज़ी ऐं मानादार आवाज़नि खे जिन जे वसीले हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿिए हमज़बान यानी साॻी ॿोली ॼाणंदड़ खे पंहिंजो मतिलबु ऐं मुराद सम्झाए सघे। ॿियनि अखरनि में ॿोली चइबो आहे अहिड़े ॻाल्हाइण खे जो ॻाल्हाईंदड़ ॻाल्हाए त संदसि हमज़बान ॿुधंदड़ उन जो पूरो मतिलबु पूरीअ तरह सम्झी सघे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो जो ॿुधंदड़ जेतोणीकि उहा ॿोली ॼाणंदड़ आहे त बि उन जो मतिलबु सम्झी नथो सघे त उनखे आम ॿोली न चइबो। भले उन्हनि ॻाल्हायल लफ़्ज़नि ऐं जुमिलनि में ॻाल्हाईंदड़ जे मतिलबु ऐं मुराद मुवाफ़िक़ मायना रखियलु हुजे, पर जॾहिं त ॿुधंदड़ कुझु बि न सम्झियो तॾहिं उन खे आम ॿोली सॾे ई न सघिबो ऐं अहिड़ो ॻाल्हाईंदड़ गूंगो ॻाल्हाईंदड़ चइबो। घणे में घणो अहिड़ी ॿोली फ़क़ति अहिड़े ॻाल्हाईंदड़ जे हक़ में ॿोली चइबी, पर ॿुधंदड़ जे हक़ में न। पर जेकॾहिं ॿुधंदड़ उहा अनोखी ॿोली सम्झी सघंदो हुजे त बि उहा ॿोली बिल्कुलु महदूद दायरे जी ॿोली चइबी, जा आम ॿोलीअ जे अहाते अंदरि अची नथी सघे। वधीक सफ़ाईअ लाइ सम्झणु घुरिजे त सचपच ॿोली उहा आहे जा नंढो ॻाल्हाए ऐं वॾो सम्झे, वॾो ॻाल्हाए त नंढो सम्झे, शहरी ॻाल्हाए त ॻोठाणो सम्झे, ॻोठाणो ॻाल्हाए त शहरी सम्झे, ज़ाल ॻाल्हाए त मुड़ुसु सम्झे, मुड़ुसु ॻाल्हाए त ज़ाल सम्झे, पढ़ियलु ॻाल्हाए त अणपढ़ियलु सम्झे, अणपढ़ियलु ॻाल्हाए त पढ़ियलु सम्झे, हिंदू ॻाल्हाए त मुस्लमान सम्झे, मुस्लमान ॻाल्हाए त हिंदू सम्झे। इहा आहे निज ऐं असली ॿोली ऐं इन्हीअ जो ई नालो आहे आम ॿोली। अदबी ॿोलीअ जो दर्जो आम ॿोलीअ खां बाला ऐं बरतर आहे। इन्हीअ दर्जे जी ॿोलीअ खे अदबी या साहित्या सॾिबो आहे। ॿोली इन्हीअ दर्जे में अची हिकु गुलज़ार पुरबहार बणिजो पवे थी। ॿोलीअ जे इन्हीअ अदबी गुलिस्तान में क़िस्मे क़िस्मे चमन ऐं ॿारा वधिजनि था, गूनागूं गुल ऐं गुलबन पोखिया वञनि था, तरह तरह वास ऐं सुगंध फहिलजनि था, भांत भांत जूं रौनकूं ऐं रंग पसजनि था।
परे परे खां अदबी गुलनि ऐं फुलनि जूं चकियूं, अदबी वणनि ऐं ॿूटनि जूं जिन्सूं हाणे पोखजनि थियूं, यानी इहो सभु सामान मौजूदु करणो पवे थो। इहे सभु मांडाण मंडणा पवनि था, जिन मां अदब जे गुलज़ार में सदाबहार अचे। आशिकाना उमंग हुजनि या मुजाहिदाना जज़्बा, ऐश परस्तीअ जा असबाब हुजनि या महिनत कशीअ जा औज़ार, सरमाएदारीअ जो सामान हुजे या मज़दूरीअ जो मांडाण, शाहीअ जो तख़्त हुजे या ग़ुरबत जो तख़्तो, बादशाही ताज हुजे या गदाईअ जो प्यालो, सिकंदरी तख़्त हुजे या दारा जो इक़बाल, मुहताजीअ जो हाल हुजे या अकबरी जलाल, अबुल फज़ल जो कमाल हुजे या इल्म ऐं कमाल जो ताल, उन्हीअ हर हिक हालत जे पुरज़ोर बयान ऐं असराइते इज़हार लाइ अदब या साहत ई हिकु बहितरीन वसीलो आहे। अदब ज़ुबान जो ज़ेवर आहे ऐं साहत ॿोलीअ जो सिंगार। अदब कलाम जो कमाल आहे ऐं साहत ॿोलीअ जो साह। अदबी रंग में विवेक जी वाणी ऐं ज़मीर जो आवाज़ वधीक ज़ोरदार, असराइतो ऐं वधीक कारगर थिए थो। अदब या साहत जो जोहर शमशीर जोहरदार खां बि वधीक तेज़ आहे। दुनिया जे इनक़लाबनि ऐं सही इनक़लाबनि में तेग बिरहना खां वधीक अदबी कलाम ऐं साहत जे सुखन जो हथु रहियो आहे। तारीख़ जे किताबनि में ॼाणायल आहे त दुनिया जूं हुकूमतूं तरार खां एतिरो कव न खाईंदियूं आहिनि जेतिरो कलम खां। कलम अदब नवीसीअ जो तेज़ औज़ार आहे, इन्हीअ करे खेसि शमशीर कलम सॾियो वियो आहे। यादि रखणु घुरिजे त दुनिया जी का बि सुधरियल ॿोली अदब साहत जे ख़ज़ाने खां कॾहिं बि ख़ाली न हूंदी। जेकॾहिं का बि ॿोली अदब जे या साहत जे मौजूदात में सुञी आहे त पोइ उहा सुधरियल ॿोली न चइबी। दुनिया में हज़ारें ॿोलियूं आहिनि, जिन मां के सुधरियल ऐं अदबी आहिनि ऐं के झंगली ऐं अणसुधरियल ॿोलियुनि में अदब या साहत जो ज़ख़ीरो या त बिना कोन हूंदो आहे या हूंदो आहे त बिल्कुलु घटि। उहो छो? उहो हिन करे जो अणसुधरियल ऐं झंगली ॿोलियुनि में उहा कशिश, उहो मक़नातीसी असर, उहो कुर्ब ऐं मेलाप ऐं उहा हर दिल अज़ीज़ी कान हूंदी आहे जा कंहिं अदबी ज़ुबान में हुअणु घुरिजे। मुल्क जा उहे भाङा या टुकड़ा जिन में सुधरियल इंसान ऐं इंसाननि जे गूनागून ज़रूरतुनि जा असबाब मौजूदु हूंदा आहिनि, या उहे भाङा जिन जो लॻो लाॻापो मुल्क जे सुधरियल भाङनि सां हूंदो आहे, तिन भाङनि में ई अदबी ज़ुबान ऐं सुधरियल साहित्य जनम वठंदी आहे। ही मज़मून गवर्नमेंट IT कॉलेज हालापुराणा जे लेक्चरर हाजी अमानुल्ला सदर साहब जे ताउन सां आख़ून मोहम्मद अब्बास हालाई जे आवाज़ में रिकॉर्ड कयो वियो आहे। अदबी ऐं सुधरियल ॿोलीअ जे लियाक़तुनि मां के लियाक़तूं हेठि ॾिजनि थियूं। उन्हनि लियाक़तुनि जी कसोटीअ ते ॿोलीअ खे परखण सां ई ख़बर पइजी सघंदी त उहा अदबी ज़ुबान आहे या न। नंबर 1, अदबी ज़ुबान उहा चइबी जंहिंजे हर्फ़नि ऐं लफ़्ज़नि जा आवाज़ बद आवाज़ जानवरनि जहिड़ा न हुजनि, बल्कि सुरीला ऐं स्वादी हुजनि। मंझंदि कराहत ऐं गिराई या त बिल्कुलु न हुजे या हुजे त बिल्कुलु घटि। नंबर 2, अदबी ज़ुबान में इस्तिलाह ऐं मुहावरा, तशबीहूं ऐं कनाया, मिसाल ऐं पहाका घणा हूंदा आहिनि। इन्हीअ करे फ़साहत ऐं बलागत जूं ख़ूबियूं बि मंझि जझूं हूंदियूं आहिनि, जे कुदरत जे निज़ारनि ऐं इनक़लाबनि मूजिबि मुल्क जे रस्मुनि ऐं रवाजनि पटांदड़ माण्हुनि जे तबियतुनि ऐं सुभाउनि मुवाफ़िक़ घड़ियल हूंदियूं आहिनि। नंबर 3, दुनिया जी हर कंहिं शइ जा नाला ऐं हर हिक माना जा लफ़्ज़ अदबी ज़ुबान में लभंदा आहिनि। जेकॾहिं किन लफ़्ज़नि ऐं नालनि जी वटि घटिताई हूंदी आहे त ॿिए हंधां बि हथ करे पूराओ कंदी आहे। नंबर 4, अदबी ज़ुबान में हिकु माना लाइ घणा लफ़्ज़ ऐं हिकु लफ़्ज़ जूं घणियूं मानाऊं हूंदियूं आहिनि। नंबर 5, हर काफ़ियो ऐं तुक भाई लफ़्ज़ ऐं तजनीस हरफ़ीअ वारा लफ़्ज़ बि अदबी ज़ुबान जी ख़ासि ख़ूबियुनि मां हिकिड़ी ख़ूबी आहे। नंबर 6, अदबी ज़ुबान धारियुनि ॿोलियुनि मां बि केतिरा ई लफ़्ज़ पाण वटि आणे पंहिंजा बणाए छॾींदी आहे, जंहिं मंझिसि जज़्ब ऐं हज़म करण जी ताक़त चङी हूंदी आहे। जेतोणीकि खणी वटिसि अदबी लफ़्ज़नि जी कमी ऐं कोताही न बि हुजे त बि पंहिंजी साहत वधाइण ऐं सिंगारण लाइ
बिना कंहिं हटक ऐं हॿक जे ॿियनि ॿोलियुनि खां बि मदद वठणु ऐब न सम्झंदी आहे। नंबर 7, अदबी ॿोलीअ जी हीअ बि ख़ासियत हूंदी आहे जो ॿियनि ॿोलियुनि खे पंहिंजे ज़ख़ीरे ऐं ख़ज़ाने मां मदद ॾियण में कोताही ऐं कंजूसी त न करे, बल्कि कुशादीअ दिलि सां सखावत जो हथु डिघेरे ऐं पंहिंजो माल खणी ॿियनि जे अॻियां रखे। नंबर 8, जीअं जीअं दुनिया में इल्म ऐं हुनर पिया वधंदा, साइंस जूं ईजादूं पियूं थींदियूं, नयूं नयूं शयूं पियूं मालूम थींदियूं, नवां नवां इस्तिलाह पिया घड़िबा, तीअं तीअं सुधरियल ऐं अदबी ज़ुबान अहिड़नि इल्मनि ऐं हुनरनि, अहिड़नि इस्तिलाहनि ऐं ईजादुनि जी मानाउनि लाइ पाण वटां न त ॿियनि सुधरियल ऐं अदबी ॿोलियुनि मां वठी के न के लफ़्ज़ पेश करे सघंदी ऐं उन्हीअ ॾिस में पोइते न पवंदी। नंबर 9, अदबी ज़ुबान में हीअ बि लियाक़त हूंदी आहे जो हिन में जेकॾहिं इंसाइक्लोपीडिया यानी इल्मनि ऐं हुनर जो ज़ख़ीरो तयारु कजे त करे सघिजे। ही मज़मून गवर्नमेंट IT कॉलेज हालापुराणा जे लेक्चरर हाजी अमानुल्लाह सदर साहब जे ताउन सां आख़ून मोहम्मद अब्बास हालाई जे आवाज़ में रिकॉर्ड कयो वियो आहे। नंबर 10, अदबी ज़ुबान में सरफ़ ऐं नहव जा क़ाइदा ऐं क़ानून जांचबा खणी त कुदरत जे तरफ़ां बराबरि मौजूदु हूंदा, जिन खे तरतीब ॾेई अमली सूरत में आणे सघिबो। नंबर 11, सुधरियल ऐं अदबी ज़ुबान में इल्मु बदियो बयान ऐं इल्मु मानीअ जो ख़ज़ानो ख़ूब भरियल हूंदो आहे। उहे कुझु थोरियूं लियाक़तूं ॼाणायूं वयूं आहिनि जे अदबी ज़ुबान में लभंदियूं आहिनि। हकीम फ़तेह महमद सेवाणी साहब जिन जे किताब आफ़्ताबे अदब चांवरकल